सिंध में तकरारी के नालन खिलाफ मुख्तलिफ धुरिन जा एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरना जारी आहे। जामशोरे में मेरान यूनिवर्सिटी के शागिर्दनि पारां के नालन खिलाफ पियादिल मार्च कयो वियो। वाक़िया अॻु कई पिया ठारूशा में डिग्री कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी वई। स्वीगेस में स्टूडेंट्स राइट्स काउंसिल तरफ़ां रैली कढी वई आहे। वाक़िया अॻु कई पिया सिंध में तकरारी के नालन खिलाफ मुख्तलिफ धुरिन जा एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरना जारी आहिनि। जामशोरे में मेरान यूनिवर्सिटी के शागिर्दनि पारां के नालन खिलाफ पियादिल मार्च कयो वियो आहे। ठारूशा में डिग्री कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी वई। स्वीगेस में स्टूडेंट्स राइट्स काउंसिल तरफ़ां रैली कढी वई आहे। वाक़िया अॻु कई पिया सिंध में तकरारी के नालन खिलाफ मुख्तलिफ धुरिन जा एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरना जारी आहिनि। जामशोरे में मेरान यूनिवर्सिटी के शागिर्दनि पारां के नालन खिलाफ पियादिल मार्च कयो वियो। अवां ख़बर ॾी पिया ठारूशा में डिग्री कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी वई। सुई केस में स्टूडेंट्स राइट्स काउंसिल तरफ़ां रैली कढी वई आहे। सिंध में तकरारी के नालन खिलाफ मुख्तलिफ धुरिन जा एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरना जारी आहे। जामशोरे में मेरान यूनिवर्सिटी के शागिर्दनि पारां के नालन खिलाफ पियादिल मार्च कयो वियो। ठारूशा में डिग्री कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी वई। वाक़ई ख़बर ॾियूं पिया सिंध में तकरारी के नालन खिलाफ मुख्तलिफ धुरिन जा एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरना जारी आहिनि।